HRJDU न्यूज़ के ताज़ा तरीन अपडेट से खबरन जो सिलसिलो जारी है। अपडेट क्यों पे आवा के टंडो जाम खां जिते HRJDU न्यूज़ के रिपोर्टर मुंसिफ अहमद तालपुर मुताबिक टंडो जाम में हथरादू गैस लोड शेडिंग जे करे कुछ दी अग आवाम एहतजाज कयो, जैमें सुई सदरन गैस कंपनी जे SDO जमालदीन नारी जे एक हफ्ते ताईं जो चयो गैस प्रेशर वधाईंदुसि, उन जो को रद्द अमल अञा ताईं नाहे आयो ऐं न वरी MP MNA को एक्शन खयो आहे। आवाम अञा ते साॻियुनि तकलीफ़नि में SDO साहब बिल्कुल गैस बंद करे छॾी आहे। रिद बचा जे टाइम ते गैस अक्सर गायब, सुबह जो 6 बजे का 10 बजे ताईं, वरी 11 बजे का 4 बजे शाम ताईं बंद, शाम 5 बजे का रात जो 11 बजे ते गैस बंद। और तू मजबूर थी करे चुल्ह लाइट जे हीटरन ते रिद बचाव कन थियूं। जे टाइम ते गैस ईंदी आहे सो न हुअण जे बराबर हूंदी आहे। जॾहिं त वफ़ाक़ी इदारनि में 3 सालनि खां वधीक हिकु जाइ ते ड्यूटी नथी करे सघिजे, उन हूंदे बि SDO जमालदीन नारे जो तक़रीबन 5 खां 6 सालनि खां मसलसल टंडो जाम जे ऑफिस में मुक़रर आहे। आख़िर इन खे कंहिंजी सरपरस्ती हासिल आहे। MP MNA जेतोणीकि मीरपाड़ा शाही बाज़ार ऐं उन सां टंडो जाम सिटी ऐं CNG पंप्स खे पूरे प्रेशर सां गैस ॾिनो वञे थो, जॾहिं त CNG पंप्स जो प्रेशर 220 खां 200 ते हली रहियो आहे। अगरि गैस जो मथां खां प्रेशर जो मसइलो आहे त हिननि इलाइक़नि में गैस किथां ऐं कीअं पियो अचे। मसलसल टालपुर कॉलोनी, न्यू टालपुर कॉलोनी, मुज़फ़राबाद, गरीबाबाद, करीमाबाद, लतीफ़ टाउन में प्रेशर में हथरादू घटि आई। आवाम जी अपील थियनि मसइले खे जल्द खां जल्द हल करे आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। HRJDU न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDU न्यूज़।